कोटड़ी साइड थाने जे हद में ॿिनि मुख़्तलिफ़ हंधनि तां ॿ नौजवान नारियूं मुबैना तौर अगवा केस दाख़िल। कोटड़ी साइड थाने जे हद भिटाई कॉलोनी मां 19 वरियनि जी नौजवान नारी श्रीमती जीवी मेघवाड़ मुबैना तौर अगवा थी वई आहे। नारी जे वारसनि कोटड़ी साइड थाने ते पहुची इल्ज़ाम हणंदे चयो त रिश्तो ॾियण खां इनकार करण बाद हरेश, गुल्लू, अजय, राजू ऐं रुस्तम मेघवाड़ घर में घिरी ज़बरदस्ती नारी जीवी मेघवाड़ खे मुबैना तौर अगवा करे खणी विया। हुननि मुतालबो कंदे चयो त मुबैना तौर अगवा कयल नारी खे बाज़ियाब कराए अगवा कंदड़ जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ॿिए पासे कोटड़ी जे खानज़ादा कॉलोनी वासी बख्श अली ख़ासकेली पिणु कोटड़ी थाणे ते पहुची इल्ज़ाम हणंदे चयो त जवाबदार पुनल, अहमद, जमील, अली बख्श ऐं ॿिनि घर में घिरी हथियारनि जे ज़ोर ते संदसि 19 वरियनि जी नौजवान न्याणी शाज़िया ख़ासकेली खे अगवा करे खणी विया। जंहिं बाद कोटड़ी साइड पुलिस ॿिन्ही नारियुनि जे मुबैना तौर अगवा थियण जूं 2 धारदार FIR दाख़िल करे वरिता। इन सिलसिले में SHO कोटड़ी साइड काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त शुरूआती जांच बाद मामिलो सगावती तकरार जो लॻी रहियो आहे, जॾहिं ॿिन्ही वाक़िअनि जा धारदार केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। लतीफ़ शोरो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कोटड़ी।